Hi everyone, Assalamu alaikum. Welcome to Future Talent Online Academy. Today we will learn about personal pronouns. अॼु असां पर्सनल प्रोनाउंस जे बाबति सिखंदासीं जिन सिंधी में माना आहे शख़्सी ज़मीर। ठीकु आहे, त उहे ज़मीर जेकी शख़्सियत जे बारे में हुजनि त असां हुनखे पर्सनल प्रोनाउंस चवंदा आहियूं। हिननि जा टे क़िस्म आहिनि, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन एंड थर्ड पर्सन। इहा सॼी मुकमल तव्हां वीडियो ॾिसो, हिन खां पोइ तव्हांखे सॼो लेक्चर सम्झ अची वेंदो पर्सनल प्रोनाउंस छा आहिनि। अचूं था असां पंहिंजे लेक्चर जी तरफ़। त सभ खां पहिरीं तव्हां प्रोनाउंस सिखी चुका आहियो। त प्रोनाउंस उहे हूंदा आहिनि जेकी इसम जे बदिरां लफ़्ज़ कमु अचनि त असां हुननि खे छा चवंदा आहियूं, प्रोनाउन चवंदा आहियूं। सही आहे। प्रोनाउंस जा केतिरा ई क़िस्म आहिनि। असां अॼु हिते पढ़ंदासीं पर्सनल प्रोनाउंस। हाणे हिते एग्ज़ाम्पल आहे। सभ खां पहिरीं ॾिसो त आई, वी, यू, ही, शी, इट, दे आर कॉल्ड जेके आहिनि इहे पर्सनल प्रोनाउंस आहिनि। आई, वी, यू, ही, शी, इट, दे जेके आहिनि इहे पर्सनल प्रोनाउंस आहिनि। हिन में हिकिड़ो हूंदो आहे ज़मीर मुतकलम, सिंधी में ज़मीर ॻाल्हाईंदड़, ज़मीर हाज़िर ऐं ज़मीर ग़ैब। सही आहे। जेको ज़मीर ॻाल्हाए उहो आई ऐं वी, ऐं जेको ॿिए नंबर ते हूंदो आहे यू हूंदो आहे। ठीकु आहे। ज़मीर हाज़िर ऐं जेके ज़मीर ग़ैब हूंदा आहिनि उहो ही, शी, इट या दे इहे हूंदा आहिनि। सही आहे। त हाणे असां जेके ॾिसूं त द प्रोनाउंस I and we, which denote the person or persons speaking and said to be personal pronouns of the first person. तो I and we जेके आहिनि इहे पर्सनल प्रोनाउन जा फर्स्ट पर्सन आहिनि। I and we जेके आहिनि इहे ख़ुदि ॻाल्हाईंदड़ आहिनि। I and we पाण ॻाल्हाईंदा आहिनि। इहे हिननि खे मुतकलम बि चयो वेंदो आहे या ख़ुदि ॻाल्हाईंदड़। हुनखां पोइ ॿिए नंबर ते जेको आहे सेकंड पर्सन जेको आहे द प्रोनाउन यू, which denotes the person or persons spoken to is said to be is personal pronoun of the second person. अच्छा, हिन में जेको यू आहे इहो ॿुधंदड़ हूंदो आहे। जेकॾहिं आई ऐं वी ॻाल्हाइनि था ॿुधंदो की तव्हां ॿुधंदो। हा, जेको ॿुधंदड़ हूंदो आहे उहो सेकंड पर्सन आहे। सही आहे। यू जेको आहे सिंगुलर बि आहे ऐं प्लूरल बि आहे। यू जो सिंगुलर प्लूरल साॻियो ई आहे। उनखां पोइ थर्ड पर्सन जेको असां ॾिसूं द प्रोनाउंस ही, शी एंड दे which denote the person or persons spoken of। हा, मतिलबु आहे हिन जो ही, शी, इट, दे उहे जेके आहिनि शख़्सी ज़मीर आहिनि जंहिंजे बाबति ॻाल्हायो वञे थो पर पाण उहे गैर हाज़िर आहिनि। मतिलबु त असां जेकॾहिं कंहिंजी बि ॻाल्हि कयूं भाउ उहे ॾाढा महिनती आहिनि या हूअ घर वञे पई त उहे असांजे अॻियां या साम्हूं मौजूदु न आहिनि। इहे ज़मीर ग़ैब आहिनि। इन्हनि खे ज़मीर गैर हाज़िर बि चयो वेंदो आहे सिंधीअ में। इन्हनि खे चइबो आहे थर्ड पर्सन। थर्ड पर्सन कहिड़ा आहिनि? ही, शी ऐं दे। इट बि अची सघे थो हिननि में। ही, शी ऐं जेको दे इहे छा आहिनि? इहे थर्ड पर्सन में आहिनि। सेकंड पर्सन में जेको आहे यू आहे ऐं फर्स्ट पर्सन में आई ऐं वी। फर्स्ट पर्सन जेके आहिनि उहे आई ऐं वी आहिनि। इहे पर्सनल प्रोनाउन जा क़िस्म आहिनि। ठीकु आहे। फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन ऐं थर्ड पर्सन। अच्छा, यादि रखो त फर्स्ट पर्सन में जेके अचनि था आई ऐं वी, सिंधी में हिनखे चइबो आहे ख़ुदि ॻाल्हाईंदड़ जेके ॻाल्हाइनि। ऐं सेकंड जेको पर्सन हूंदो आहे उहो यू आहे। हा, यू जेको ॿुधंदड़ जंहिंखे चऊं असां। अच्छा, यू हाज़िर हूंदो आहे। सही आहे। हाज़िर ज़मीर बि हिनखे चइबो आहे। ऐं थर्ड पर्सन्स जेके हूंदा आहिनि जंहिं बाबति असां ॻाल्हायूं पर उहे गैर हाज़िर हुजनि। उहे छा हुजनि? गैर हाज़िर हुजनि। मतिलबु ओॾी महिल हुन वक़्तु मौजूदु न हुजनि। असां हुनखे थर्ड पर्सन चवंदासीं। थर्ड पर्सन कहिड़ा हूंदा आहिनि? ही, शी, इट या दे। सही आहे। इहे प्रोनाउंस जा जेके आहिनि इहे प्रोनाउंस आहिनि। इहे पर्सनल प्रोनाउंस जा क़िस्म आहिनि। इन्हनि खे असां थर्ड पर्सन चवंदासीं। हुनखां पोइ फॉर्म्स ऑफ द पर्सनल प्रोनाउंस। हाणे ही फॉर्म्स आहिनि कीअं ठहंदा आहिनि पर्सनल प्रोनाउंस, असां उहे सिखंदासीं। हाणे हिन में अचो जेकॾहिं फर्स्ट पर्सन में मैस्क्यूलाइन और फेमिनाइन हुजनि त सिंगुलर में आई लॻंदो। आई जी जॻह ते जेकॾहिं वरी प्लूरल असां आई खे कंदासीं त वी लॻंदो। अच्छा, जेकॾहिं हिते सिंगुलर में हे नॉमिनेटिव केस ऐं पॉजिटिव एक्यूसेटिव केस आहिनि। ठीकु आहे। इहे बि तव्हां पोइ वीडियोनि में तव्हां लेक्चर में तव्हां सम्झी चुका आहियो। जेकॾहिं न आहियो सम्झा या तव्हां इहे सम्झणु चाहियो था त पोइ वीडियो में लेक्चर में तव्हां ॾिसो। हिन में जेको पॉजिटिव केस में माए, माइन जेको हूंदो आहे पॉजिटिव केस हुनखे चइबो आहे जेकी जंहिं इसम बाबति मालिकी ॾेखारियूं। त हुते माए ऐं माइन जी जॻह ते वरी प्लूरल इन जो ठहंदो अवर ऐं अवस। मी जो प्लूरल ठहंदो अस। सही आहे। हा, फर्स्ट पर्सन आहिनि इहे। ऐं सेकंड पर्सन में ॾिसूं सिंगुलर ऐं प्लूरल। सेकंड पर्सन ते यू आहे ऐं यू जो जेकॾहिं पॉजिटिव केस ठहे त उहो यूअर्स ऐं यूअर ठहंदो। यू जो पॉजिटिव केस जेको ठहे मालिकी वारो त यूअर ऐं यूअस ठहंदो। ऐं हुनखे एक्यूज़ेटिव केस में जेकॾहिं ऑब्जेक्टिव वारी सूरत में हलियो वञे त हुनखे
यू खे यू ई लिखबो। हिन जो सिंगुलर ऐं प्लूरल यू जो साॻियो ई आहे। हुन खां पोइ थर्ड पर्सन असां ॾिसूं, थर्ड पर्सन में ही शी इट या दे अची था वञनि। हुननि जो असां ॾिसूं था जेकॾहिं नॉमिनेटिव केस मतिलबु सब्जेक्टिव जी केस में हुजे त मस्क्यूलाइन जे लाइ, ही फेमिनाइन जे लाइ आहे त ही लॻंदो, ऐं हिन जो जेको फेमिनाइन केस में हुजे, फेमिनाइन जेंडर में हुजे त शी लॻंदो, ऐं न्यूट्रल में हुजे त इट लॻंदो। अच्छा, प्लूरल्स जेके आहिनि आल जेंडर्स में जेके सभिनी में हुजनि त उन जे लाइ दे लॻंदो। ऐं हिन जो पॉजिटिव केस में ही जो हिज़ आहे, एक्यूज़ेटिव केस में हिम आहे, फेमिनाइन में अचो शी जो जेको आहे पॉजिटिव केस जेको आहे हर या हर्स आहे, ऐं ॿियो हिन जो जेको एक्यूज़ेटिव केस आहे उन में हर ई लॻंदो। न्यूट्रल में इट जो इट्स, इट ई, ठीकु आहे। पॉजिटिव केस एक्यूज़ेटिव केस तव्हां पोइ वीडियो में ॾिसो, सुठे नमूने तव्हांखे सम्झ अची वेंदो। हुन खां पोइ जेको दे जो पॉजिटिव केस जेको थींदो दियर ऐं दियस थींदो, ऐं एक्यूज़ेटिव केस जेको थींदो हुनजो देम थींदो। सही आहे। फॉर्म्स ऑफ दी पर्सनल प्रोनाउंस आहिनि। अच्छा, जेकॾहिं वरी मां तव्हांखे रिपीट करायां त पर्सनल प्रोनाउंस जा जेके क़िस्म आहिनि, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन ऐं थर्ड पर्सन आहिनि। फर्स्ट पर्सन में आई ऐं वी अची थो वञे, सेकंड पर्सन में यू ईंदो आहे, ऐं थर्ड पर्सन में ही शी इट दे अची वेंदो आहे। सही आहे। हाणे फर्स्ट पर्सन उनखे चइबो आहे जेके ख़ुदि ॻाल्हाईंदड़ हुजनि, जेके ख़ुदि ॻाल्हाइनि, ऐं सेकंड पर्सन हुनखे चइबो आहे जंहिंसां ॻाल्हायो वञे, यू जेको आहे ज़मीर हाज़िर में हिनखे चइबो आहे। सही आहे। यू सिंगुलर में प्लूरल में साॻियो यू ई रहंदो, ऐं थर्ड पर्सन में उहे ज़मीर हूंदा आहिनि जेके ज़मीर ग़ाइबु हुजनि, जेके हाज़िर न हुजनि, उन्हनि खे चइबो थर्ड पर्सन प्रोनाउन चइबो, जेके ही शी इट ऐं दे आहिनि। सही आहे। उमेदु कजे त तव्हांखे हीअ लेक्चर पर्सनल प्रोनाउन जो सम्झ अची वियो।